बाबा तू चयम भी सही त शहर भलो हुयो। तू चे हल बहराड़ी में हितों वारा माण्हू शहर को वधीक चालाक थी विया थी। हिते छा आहे हाणे हाणे सिज बि लहण वारो हाणे छा कंदासीं? चरिया हितों वारा कोई कोई माण्हू अहिड़ा चरिया ईंदा थी न क़िस्मती पासींदा थी। ईअं शिकार भलो मिलंदो थी है न। हाणे सिज लहण वारो थी ॼाण जो कोई मुर्गो आयो थी है न। अल्लाह जो आसरो आहे ॿियो संगत जो आसरो आहे। इंतज़ार करूं था। होयो आयो थी मुर्गो इन सां तरीक़े सां फासाए चा अचे तो सही कम। हा हथ मिला हल बा हल राजू राकेट हल वॾो रश्के वारो बि अलाए काथे करायो रश्के वारो जो फिलाणे चौक ते बीठो थी। हल बा अञा तोखे ख़बर अथई विकिणंदुमि वातो जी जान छॾाईंदुमि। हल पीढ़ी ते ॾिसूं हे बि त ॾुबरो ख़बर न हले घणा पैसा कंदो पर छा करूं सादार। हल बाबा न करे आ ध्यानी त न विकिणा या न खाम खा जे वधो पर बनियूं भेलंदो ज़लील कयो थी। असांखे बि जेको अचे त दां वलू बि दां खयूं थो अचे आचर बि दां खयूं थो अचे मौलू बि दां खयूं थो अचे। बंदि कर पंहिंजे गॾां खे। अड़े मुंहिंजो राजू राकेट हाले उनखे कहिड़ी ख़बर आहे गॾां। अड़े इहो मुंहिंजो साह आहे बाबा उनखे वीचारनि खे कहिड़ी ख़बर। अॼु अरमान को वञी तोखे विकिणां थो वरी तोखे अलाए ॾिसां अलाए न ॾिसां अलाए कहिड़ी ज़िंदगी। अच बसि हाणे आख़िरी ॾींहुं आहे तुंहिंजो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भाउ वालेकुम अस्सलाम। काॾे कयूं तूं वञे ते? अब हे गॾा के असुल वञा तो पीढ़ी ते नींदमि बसि उते रश्को बीठो आहे यकीन करे ना बाबा एॾिस झली में हले थी ना छा छड़ो गाह बा इहो चरे थो जाॾूं काॾूं दां खयूं बीठा आहिनि। कोई चए थो मांजो गाह भेल थी वियो आहे कोई चए थो मांजो गाह हाणे ॻोठ में इन खे विकिणी जान छॾांसि थो। चरियूं अचा तूं विकिणे थो मां तोखे ॿुधायां थो अॼुकल्ह कंप्यूटर जो दौर आहे गॾा बि पढ़नि था। न बाबा वरी गॾां पढ़ण छा भत छा बिस्मिल्लाह गॾां ज़िंदगी में कोई पढ़ियो आहे? बाबा हे कुछ सालन को बाद वॾा ऑफिसर थी वेंदा वॾे जो शहरनि में। चरिया इन खे तूं विकिणी छा कंदे 8-10 हज़ार तूं खपाए तूं कहिड़ो बंगलो ठाराईंदे हिन खे ॾे हे पढ़ाईंदुसि वॾो बिल्डिंग में रहंदो ऑफिसर थींदी। इन खे पढ़ाईंदुमि गॾां पढ़ाईंदुमि आओ बाबा पढ़ दो अॼुकल्ह पढ़ाई जो दौर आहे कंप्यूटर जो दौर आहे। यार अॻे त चवंदा हुया माण्हू पढ़नि था वरी अंग्रेज वरी अहिड़ो सिस्टम कयो आहे गॾां बि पढ़नि था पर यार ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी मांजो हे राजू राकेट थी सफ़ा मूंखे यकीन करे ॿाहिरनि खां वधीक प्यारो आहे ख़ुदा जो कसम आहे। चाचा कुझु न थींदो तुंहिंजो राजू राकेट हिकु ॾींहुं तूं 4 साल खां बाद ईंदे न वॾो बिल्डिंग में रहंदी वॾो बिल्डिंग में हिन जो अॻियां कंप्यूटर हूंदो आहे या वॾो ऑफिसर वॾो ऑफिसर थींदो माना तव्हां हाणे इन खे स्कूल दाख़िल कराईंदो। असां हिनखे पढ़ाईंदासीं। बाबा ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी हाणे मां त तव्हांखे ॾियां थो ठीकु आहे न मुंहिंजे राजू जी पारत अथव राजू राकेट जी कहिड़ी बिल्डिंग में काथे इहो असांजे उस्तो शहर ॾिठो थी वॾो उस्तो आहे। हा वॾो उस्तो हिते वॾो बिल्डिंग थी न हिन साइड उतर साइड बिल्डिंग थी उते इहो तूं 4 साल खां बाद ईंदे न तूं कंहिंखो पुछा कर बा राजू राकेट काथे आहे हिन जो दफ़्तर काथे आहे तोखे हर शइ ॿुधाईंदा उते माना अंग्रेजी बि पढ़ंदो। पर पढ़ंदई बाबा पोइ त तव्हां ॾाढा माण्हू भला आहियो पर हिन जी हाणे बाबा पारत भली गॾां वठो वठे अदा हे वठ ॻाल्हि ॿुध बाबा एॾिस इहे न वरी झटि को बाद मां जो गॾां हेॾे होॾे थी वञे बाबा। हा वञ भटारा तुंहिंजी क़िस्मत जेकॾहिं हुजे हा हिलाल त ॻोठ में जो कान तोखे कुही काथे विराए छॾिया पर हराम आहे पर पढ़ंदो थींदो आहे बाबा अॼुकल्ह शइ सां थी सघंदो आहे अफ़सर बि थिए वरी वञासि ॾिबागो सुञाणे अलाए न सुञाणे मां असां अलाउं जी क़िस्मत दा असां साॻी पहिरें वञूं था घर। सलाम वालेकुम। ओ राजू राकेट जो दफ़्तर इहो आहे? कौन सा राजू राकेट? अरे वाह राजू राकेट इहो मां वारो गॾां 5 साल थी विया आहिनि मां को भॼी वियो आहे पढ़ण जे लाइ स्कूल दाख़िल करायोमांसि। भाई तमीज से बात करो कौन सा राजू राकेट? बाबा इहो दफ़्तर त उन्ही जो राजू राकेट जो आहे न? नहीं राजू का नहीं है। कंहिंजो दफ़्तर आहे? कौन सा राजा साहब का है। अरे तव्हांजे लाइ बा साहिब हूंदो अब्बा तव्हांजे लाइ साहिब हूंदो मुंहिंजे लाइ इहो गॾां बाबा ई जली में बि न पियो हले सॼो ॾींहुं दाणो खाए पियो मां ज़ोरी पीढ़ी ते कयूं पियो वञा माण्हू चवनि पिया बाबा पढ़ाईंदासीं 5-6 साल खां बाद अफ़सर हूंदो इहो अफ़सर थी राजू राकेट मां वारो गॾां। सर का नाम तमीज से लो क्यों राजू राकेट बोल रहे हो उसे? तू विड़ ना तू पुछा करे जो हमरा मिलण आयो थी वञी पुछा करे जो मां बीठो वञ हमें देख रहा हूं सर से पूछ। हा वञो।
हे ॾिस बा वयला शहर में आयासीं वरी चई राजू राकेट राजा साहिब हा साईं जंहिं वटि 5 रुपया चे जंहिंजी गुंदीअ में दाणा हुंजा चरिया बि छाणा बा हाणे त साहिब थी वियो न। वालेकुम अस्सलाम। सर बाहर एक आदमी ठहरा है, वो बोला राजू 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 सर। बंदा है? कौन है? पता नहीं कौन है, अजीब अजीब बातें कर रहा है। कौन है वो पागल? किसे काम है उसको? पता नहीं, राजू से काम, राजू जो बोल रहा है सर। राजा तो मेरा नाम है, ठीक है। आप ऐसे करें, उसको बोला कौन है वो? ठीक है सर, बुला ठीक है। आ जाओ सर, बुला रहे हैं आपको। हाजुर हाजुर साहिब से मिल तुम। हाँ सर लेके आए इसको। ठीक है, आप जाओ आगे। तो भाई क्या हो गया? कौन हो? अरे राजू राकेट छा आला वाला तमीज से बात करो। कौन राजू राकेट? मेरा नाम राजा साहब है, राजा। अरे भली तू डिग्री हासिल कर मांजो तियो पुराणो तू राजू राकेट अड़े सजो डी तमीज से बात करो। कौन हो? बेहुदा इंसान। जाओ। कौन हो? कहां से आए हो? सजो डी कठे खादा से ए सजो डी तू झली में ढुके हाणे वरी चे तो तुमा केर आया? अरे राजू राकेट मांजे ले राजू राकेट। पागल हो? कोई पागल खाने से आए हो क्या? राजू राकेट, ये कौन सी अजीब सी बोली तुम बात कर रहे हो? तुम्हें पता है मैं कौन हूँ? अब केर तू राजू डो केर? यार पागल हो? किसी पागल खाने से छोड़ कर आए हो क्या? छूट कर आए हो? जाओ, अजीब बंदा है। अरे अरे मानसो माखे न तो सुनाने अरे राजू राकेट कल कल को खामोश जाओ। हो कौन और किससे काम है? राजू राकेट राजू राकेट राजू राकेट, मैं किसी को भी नहीं जानता हूँ। बेहुदा इंसान। मेरा नाम है राजा। राजा मैंने कहा, एक बार तुम्हें समझ में नहीं आता है क्या? अरे राजा साहब तू बिन जेड़े होंदे अरे मांजो राजू राकेट कल कल को निया मांजो तू गदा होया अरे और नखरा तो करे। और मेरे भाई, आप हो कौन? किससे काम है? क्यों मेरा दिमाग चाट रहे हो? कौन? राजू राकेट राजू राकेट। ये राजू राकेट है कौन? अरे मांजे गधा जो नालो आ बाबा राज। तमीज से बात करो। शाहजाद जी सर, इधर आओ। अरे यार इस बेहुदा इंसान को बाहर निकालो। उधर कर रहे हो? अरे बियो अदा भी थोरो भी एक मिनट मां वञा थो जेकर तू हा माण्हू चवंदा आहिनि तालीम जो पाण हासिल कंदो आहे पैसो कंदो आहे कोई कंहिंखे न सुञाणींदो आहे मांखे तव्हां भली न सुञाणो। मांखे नथो सुञाणे त भली न सुञाण पर हिन पंहिंजनि हिननि खे त सुञाणे थो न।